बिरशा मां ख़बर ॾींदा हलूं त सरवरी जमायत जे रुहानी पेशवा मखदूम जमीलुज़्ज़मा ऐं सूबाई वज़ीर मखदूम महबूबुल-ज़मा जे हिदायतुनि ते पीपी अॻवान सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जिन जी अॻवानी में सतराम दास जी निगरानी में वार्ड 2 बुगिया मोहल्ला बिरशा जे बागड़ी मोहल्लो ऐं मीरजत मोहल्ले में पेवर सोलर लाइटूं लॻाइण जो अमल जारी। खोसा बिरादरी जरमल बागड़ी कलोड़ा बिरादरी जे मेन घटिन ते पेवर ब्लॉक फर्शबंदी जो कम कराइण जो सिलसिलो हलंदड़ आहे। इन मौके ते पीपी अॻवान सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी चयो आहे त सरवरी जमायत जे रुहानी पेशवा MNA मखदूम जमीलुज़्ज़मा ऐं सूबाई वज़ीर मखदूम महबूबुल-ज़मा जे ख़ासि ताबुन हिदायतुनि ते बुगिया मोहल्ला वार्ड 2 खां तरक़ियाती कमनि लाइटिंग लॻाइण जो कम शुरू कराए रहियो आहियां। इंशाअल्लाह पूरे शहर में ख़िदमत कई वेंदी। शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि जी घटिन में पेवर ब्लॉक फर्शबंदी जी सख़्त ज़रूरत आहे। शिकायतूं नोट करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह मखदूम साहब जे तावुन सां शहर जी भलाई तरक़ी बाबति ख़िदमतूं कयूं वेंदियूं। पंहिंजो फ़र्ज़ अदा कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।